अस्सलाम वालेकुम। अच्छा, कल्ह जेकी मां क्वेश्चन मोकिलिया सॉल्व करण जे लाइ ऐं फेसबुक ते बि अपलोड कया ऐं व्हाट्सएप ग्रुप जेके मुंहिंजी क्लासिस आहिनि उन्हनि में बि अपलोड कया हुया। अच्छा, हाणे उन में क्वेश्चन नंबर 1 या एग्ज़ाम्पल नंबर 1 तव्हांखे सॉल्व करे ॾेखारियो आहे, एग्ज़ाम्पल नंबर 2 आहे, बाक़ी 2 जेके आहिनि उहा हाणे तव्हां पाण कंदो, ठीकु आहे। हाणे तव्हांखे मां जीअं पहिरें में सम्झाया आहियां त हाणे हिन टाइप जा जेके आहिनि उनखे कैलकुलेट करणु ॾुखियो आहे। इन करे असां छा कंदासीं, इनखे ॿिनि जेको आहे सो चौकुंडनि में ठाहींदासीं, यानी हितां असां हिकिड़ी इमेजिनरी लाइन ठाहींदासीं, ठीकु आहे। हाणे इमेजिनरी लाइन सां छा थींदो, मिसाल असां हिते हिकिड़ी लकीर कढूं था त हाणे तव्हां इन में ॾिसो उहो हिकिड़ो चौकुंडो ठही वेंदो जंहिंजो असां मिसाल नालो रखूं था ए, ऐं हितां खां वरी उहो जेको आहे सो इहो ॿियो चौकुंडो ठही वेंदो जंहिंजो असां नालो रखूं था बी, ठीकु आहे। हाणे इन जो एरिया कढणु सवलो थी वेंदो, ठीकु आहे। हाणे पहिरियों एरिया ॾिसो, असां ए जो मिसाल कढूं था त असांखे ख़बर आहे त हे टोटल जेको आहे सो इहो 8 मिलीमीटर आहे, ठीकु आहे। एम जो मतिलबु छा आहे, मिलीमीटर। हाणे मिलीमीटर छा हूंदो आहे, जेकॾहिं तव्हांखे थोरो तकड़ में मां इन जे बारे में ब्रीफिंग ॾियां त हिकिड़ो हूंदो आहे मीटर, यानी 1 मीटर। ॿियो वरी हूंदो आहे सेंटीमीटर। हाणे सेंट जो मतिलबु हूंदो आहे 100। सेंट जो छा मतिलबु हूंदो आहे, जीअं तव्हांखे परसेंटेज में पढ़ायो आहे न, पर सेंट। सेंट जो मतिलबु छा हूंदो आहे, 100। सेंटीमीटर जो मतिलबु हूंदो आहे मीटर जो 100 हिसो। तव्हां ॾिठो हूंदो न, हिकिड़ो मीटर जी जेको आहे राड हूंदी आहे जंहिंसां तव्हांखे कपिड़ो मापे ॾींदा आहिनि, लोह जी राड हूंदी आहे। हाणे इहा मीटर जी हूंदी आहे, ठीकु आहे। हिकिड़ी हुन में नंढी हूंदी आहे थोरी, गज़ जंहिंखे चइबो आहे। ॿी वरी हुनखां वॾी जेका स्टैंडर्ड साइज़ आहे उहा छा आहे, मीटर। हाणे उन मीटर जी राड खे जेकॾहिं असां इक्वल 100 हिसनि में विरहायूं, मिसाल हे मीटर जी राड आहे, इनखे असां बिल्कुलु हिक जेतिरनि 100 हिसनि में विरहायूं, पूरनि हिक जेतिरनि में कैलकुलेट करे, त इन मंझि जेको हिकिड़ो हिसो आहे इहो 1 सेंटीमीटर आहे, यानी हे बि 1 सेंटीमीटर आहे, हे बि 1 सेंटीमीटर आहे, ठीकु आहे। यानी मीटर खे असां 100 हिसनि में विरहायूं, उन मंझि हर हिकु हिसो, मिसाल हेतिरा हिसा ठही वेंदा, उहो हर हिसो छा थी वेंदो, 1 सेंटीमीटर। या ईअं खणी चऊं था त 1 मीटर इज़ इक्वल टू 100 सेंटीमीटर, ठीकु आहे। अच्छा, वरी जेकॾहिं इन ई रॉड खे ॾिसो, मां तव्हांखे गॾु गॾु इन्फॉर्मेशन ॾींदो वञा। असांजो मेन टॉपिक हे आहे, पर मिंट में तव्हांखे सम्झायां। हे जेके यूनिट्स हूंदा आहिनि इन्हनि खे कन्वर्ट करणु, जीअं मिलीमीटर, मिलीलीटर, सेंटीमीटर, किलोमीटर, ठीकु आहे। ई फुट, स्क्वायर, यूनिट जेके बि आहिनि, इहे सभु तव्हांखे अलॻि सां लेक्चर रिकॉर्ड करे इहे 2 ॾींहं लॻंदा तव्हांखे पूरा जेके यूनिट्स आहिनि ऐं उन्हनि जी कन्वर्जन सेखारे छॾंदुमि। हाणे तव्हांखे थोरो ब्रीफिंग कंदो हलां त मीटर जेको आहे उन में 100 सेंटीमीटर पवंदा आहिनि, यानी मीटर जी राड खे असां हिक जे तरह 100 हिसनि में विरहायूं त हिकिड़ो हिसो जेको हूंदो उहो सेंटीमीटर सॾाइबो। वरी इन साॻी मीटर जी राड खे जेकॾहिं असां 1000 हिसनि में विरहायूं, यानी अञा नंढो हिसो कयूं पर इक्वल 1000 हिसनि में विरहायूं, छो? अच्छा, उन हिकिड़े हिसे खे चवंदासीं 1 मिलीमीटर, ठीकु आहे। इन जो मतिलबु आहे 1 मीटर इज़ इक्वल टू 1000 मिलीमीटर। यानी मीटर खे जेकॾहिं असां 1000 हिसनि में विरहाईंदासीं त हर हिसो हिकिड़ो जेको हिसो हूंदो नंढड़ो, उनखे पाण छा चवंदासीं, 1 मिलीमीटर चवंदासीं इहो 1 मिलीमीटर आहे। जे हिते ॾिसी सघो था पिया, हिते मां हथ सां ठाहियो आहे तव्हांखे सम्झाइण जे लाइ, इनखे चइबो आहे 1 मिलीमीटर, ठीकु आहे। हाणे एम जो मतिलबु छा आहे, मिलीमीटर। हाणे अचूं था पिया त हे जेको असांजो ए वारो जेको चौकुंडो ठहियो आहे, हुनजी हीअ साइड 10 मीटर आहे त हीअ साइड बि 10 मीटर हूंदी, छो जो हे मुस्ततील आहे न। हे 6 मीटर आहे त हे बि हितां खां वठी हेसि ताईं 6 मीटर। हाणे जेकॾहिं हेसि ताईं 6 मीटर आहे त मथे बाक़ी घणी बचंदी, 2 मीटर बचंदी, ठीकु आहे। हाणे अचो पहिरियों हिन जो जेको आहे एरिया कैलकुलेट कयूं था। ए जो एरिया कीअं कैलकुलेट थींदो, तव्हांखे ख़बर आहे 2 पासा पाण में ज़रब कबा आहिनि, 10 ज़रबिया 6 कंदासीं, यानी 10 मिलीमीटर ज़रबिया 6 मिलीमीटर, ठीकु आहे। हाणे अंग सां ज़रब थींदो, इहो थी वेंदो 60, 10 ज़रबिया 6 घणो थी वेंदो, 60 मिलीमीटर ज़रबिया मिलीमीटर स्क्वायर थी वेंदो, ठीकु थी वियो। हाणे इहो थी वियो ए जो। हाणे अचूं था पिया बी जो। हाणे बी ते असां जेकॾहिं गौर कयूं, ॾिसो हाणे सम्झण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं हे मथों वारो पासो 6 मिलीमीटर आहे त हेठों वारो पासो बि घणो थी वेंदो, 6 मिलीमीटर थी वेंदो, यानी हितां खां वठी हेसि ताईं 6 मिलीमीटर, यानी हेॾो वारो बाक़ी घणो थी वेंदो, 4 मिलीमीटर। हालांकि लिखण में जेको आहे मूं हथ सां सारी ॻाल्हि ठाहियो आहे, लॻे ईअं थो त हे वॾो आहे, जेकॾहिं टोटल ॾिसो हे 10 हुयो, उन मंझि हे 6 कीअं ख़बर पई 6, छो जो हे मथियों पासो 6 आहे त उनजे साम्हूं वारो पासो हितां खां वठी हेसि ताईं इहो बि घणो थींदो, 6 ई थींदो। अच्छा, हे 2 मिलीमीटर आहे त हेॾो वारो पासो, यानी कि उहा हीअ साइड जेका आहे इहा बि घणी थी वेंदी, 2 मिलीमीटर। हाणे यानी इहो जेकॾहिं मां हिनखे अलॻि सां हिते करे ठाहियां त इहो कुझु हिन टाइप जो ठहंदो, यानी हे 6 मिलीमीटर, हे बि 6 मिलीमीटर, ऐं हे 2 मिलीमीटर, ऐं हे बि 2 मिलीमीटर, ठीकु आहे। हाणे ज़रब कंदासीं, जेकॾहिं इन जो एरिया कढणो हुजे बी जो, असां छा कंदासीं, 6 मिलीमीटर ज़रबिया 2 मिलीमीटर, ठीकु आहे। इहो थी वेंदो बिछिक 12 मिलीमीटर स्क्वायर। ऐं टोटल हाणे हिननि ॿिन्हिनि जो जेकॾहिं हाणे असां हीअ लकीर हटाए छॾियूं ऐं हिन सॼे जेको आहे सो हे जेको बि प्लाट हुयो इन जो जेकॾहिं असां कयूं 6, 60 ऐं 12 घणो थी वेंदो, 72, 72 मिलीमीटर स्क्वायर, ठीकु आहे। या तव्हां फुट सम्झो खणी, ईअं सम्झो हिकिड़ो प्लाट हुयो, तव्हां हितां विच में दीवार कढी, हाणे जेको हे कमिरो हुयो इन जी माप थी वेंदी घणी, 60, तव्हांखे सम्झाइण जे लाइ फुट कयां थो, 60 फुट स्क्वायर, ऐं हिन जी माप घणी थी वेंदी, 12 फुट स्क्वायर, ठीकु आहे। टोटल घणी थी वेंदी, 72 फुट स्क्वायर थी वेंदी।
आई होप तव्हांखे सम्झ में अची वेंदो। हाणे इहो हुयो एरिया। हाणे अचो था पैरामीटर ते। जीअं मां तव्हांखे पोएं वीडियो में बि सम्झायमि त इन में स्टूडेंट ग़लती कंदा आहिनि। छा कंदा आहिनि, हे विच वारो पासो बि कैलकुलेट कंदा आहिनि। इहो न, पैरामीटर जो मतिलबु हूंदो आहे ॿाहिरों चकर हणी अचणु। बाबा जेकॾहिं ईअं चऊं खणी तव्हांखे मां चवां हितां पंधु शुरू कयो, तव्हां हितां हेसि ताईं वेंदो 6 फुट, हितां खां हेसि ताईं ईंदो 2 फुट, वरी हितां खां अॻिते वेंदो हिते घणा फुट थी वेंदो 4 फुट। कीअं 4 तव्हांखे सम्झायमि त हितां खां वठी हेसि ताईं जेकॾहिं 6 आहे, टोटल हे 10 आहे। जेकॾहिं हितां खां वठी हेसि ताईं 6 आहे त बाक़ी अॻिते 4 बचंदो न। वरी हे 6, वरी हे 10, वरी जेको आहे सो हे टोटल मिलायोसि त भला 8, या 6 हे कयोसि 2 हे कयोसि, ॻाल्हि साॻी आहे। हाणे पैरामीटर जे लाइ असां छा कंदासीं, मां हिनखे ॿीहर हिते अलॻि सां ठाहियां थो। हे 6 मीटर, 6 मिलीमीटर, हे 2 मिलीमीटर, ठीकु आहे, हे 4 मिलीमीटर, वरी अहिड़े तरीक़े सां हे 6 मिलीमीटर, ठीकु आहे, हे वरी 10 मिलीमीटर थी वेंदो, ठीकु आहे, ऐं हे जेको आहे सो घणा मिलीमीटर थी वेंदो, 8 मिलीमीटर थी वेंदो। हाणे अचो त हिनखे कैलकुलेट कयूं था, यानी हिन जो पैरामीटर कीअं काउंट थींदो। पहिरियों हे 6 प्लस हे 2 हे वारो, वरी प्लस हे वारो 4, ठीकु आहे, वरी प्लस हे वारो 6, वरी हे टोटल 10 ऐं प्लस में हे 8। ॾिसो हितां खां शुरू कयासीं न, हे सभु पासा। जेकॾहिं हिन जे ॿाहिरों जेकॾहिं असांखे तार हणणी आहे, या चऊं बाबा मार्बल हणणी आहे हिकु जेको आहे सो, त घणा मीटर वठी ईंदासीं असां, हिननि सभिनि खे कैलकुलेट कंदासीं। हाणे ॾिसो जोड़ जेकॾहिं कयूं, हे 10 आख़िरी 8 रहिजी वियो, 10 ऐं हे 10 ॿई थी वेंदा, 10 ऐं 10 20, ठीकु आहे, ऐं 20 8 ऐं हे 2 मिलाईंदासीं, 20 ऐं 10 30, 30 ऐं 6 36 मिलीमीटर। हे तव्हांजो छा थी वेंदो, पैरामीटर, जंहिंखे पाण सिंधी में छा चवंदा आहियूं, इहातो चवंदा आहियूं, ठीकु आहे। पेरीमीटर बि चइबो आहे। अच्छा, प्रोनाउंसिएशन जी मूंखे एक्चुअल ख़बर न आहे। हाणे हे हुयो तरीक़ेकार हिननि खे फाइंड करण जो। हाणे नेक्स्ट वीडियो में मां तव्हांखे सेखारींदुमि जेके ट्रेडा प्लाट हूंदा आहिनि, यानी चौकुंडे जी माप करण त असां सिखी आयासीं, ठीकु आहे। चौकुंडे जी माप करण असां सिखी आयासीं। बाबा जेकॾहिं हे चौकुंडो आहे, मिसाल वठूं था पिया, हे चौकुंडो आहे, तव्हांखे मां चयुमि सिंपल हूंदो आहे। मिसाल हे 6 मीटर आहे ऐं हे जेको आहे सो 4 मीटर आहे। हे ड्रैग आहे, वेकर ज़रब कंदासीं, 6 ज़रब 4, 4 6 24 मीटर स्क्वायर थी वेंदो। हाणे हे त सवलो हुयो, पर जेकॾहिं प्लाट हिकिड़ो ट्रेडो प्लाट हूंदो आहे, हाणे इहो तव्हांखे आम ज़िंदगी में बि कमु ईंदो। हाणे नेक्स्ट वीडियो में पाण सिखंदासीं। मिसाल हिन टाइप जो प्लाट आहे, ठीकु आहे। हाणे हिन जी जेकॾहिं माप आहे उहा आहे 8 फुट, हिन जी माप जेका आहे उहा आहे 11 फुट, हिन जी माप जेका आहे उहा आहे 6 फुट, हिन जी माप आहे 3 फुट। हाणे ॾिसो, हूअं त जेकॾहिं प्लाट हुयो सवलो हुयो, असां 6 ज़रब 4 कयूं, 4 6 24, यानी हिकु पासो हिकु ड्रैग ऐं हिकु वेकर खे खणो पिया। हाणे हिते इहो सुवालु पैदा थिए थो त असां कहिड़ो खणंदासीं। जेकॾहिं ॾिसो असां हिन खे ड्रैग तस्लीम कयूं था, ठीकु आहे, या चलो हिन खे ड्रैग तस्लीम कयूं था, हिन खे वेकर कयूं था, त 8 यारो 88 फुट थी वेंदो। यानी जेकॾहिं हे 2 पासा, हिननि में छा हूंदो, ॾिसो हे 4 मीटर आहे, हे बि 4 मीटर ऐं हे 6 मीटर। हाणे तव्हां कहिड़ा बि 2 पासा खणो, हुन जी पाण में ज़रब कयो, यानी हिन खे हिन सां ज़रब कयो बि तव्हांजी मर्ज़ी, पर तव्हां हिन खे छॾे करे तव्हां हिननि ॿिन्हिनि जी ज़रब कयो, यानी हे 6 मीटर ऐं हे 4, तॾहिं बि ॾिसो 24 ईंदो। पर जेकॾहिं तव्हां वरी मथों 6 मीटर खणो ऐं हिन खे, यानी ड्रैग हिन खे कंसीडर कयो ऐं वेकर हिन खे कंसीडर कयो, जवाबु साॻियो ईंदो। या वरी ड्रैग तव्हां हिन खे कंसीडर कयो, वेकर हिन खे कयो, तॾहिं बि जवाबु साॻियो ईंदो। पर हिन में साइड चेंज करण सां फ़र्क़ु पइजी वेंदो। ॾिसो, जेकॾहिं हे 2 पासा खणंदासीं त 88 अचे थो, हे 2 पासा जेकॾहिं खणो त छिट्रिक 18 फुट स्क्वायर अचे थो पियो। ॻाल्हि सम्झ में अचेव थी न। यानी असांखे हिन में डिटरमिन न करे सघंदासीं त कहिड़ो पासो वेकर आहे, कहिड़ो पासो ड्रैग आहे, ठीकु आहे। हिन में त हुया 2 पासा, ज़ाहिर पियो आहे त हिकु पासो ड्रैग आहे, यानी हे 2 पासा ड्रैग काउंट थींदो। हे कहिड़ा बि 2 पासा खणी करे हुन में तव्हां पाण में मल्टीप्लाई कंदो। हिन टाइप जा क्वेश्चन कीअं थींदा आहिनि, यानी ट्रेडा प्लाट जेकॾहिं हुजनि, जंहिंजो को बि पासो हिकु जहिड़ो न हुजे, उन्हनि जो एरिया कीअं फाइंड कबो आहे, हे तव्हांखे इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में मां सेखारियां थो।